खैरपुर जे यूसी मेहर अली जे 12 ॻोठनि वारो सिहत मर्कज़ गुज़िरियल 8 सालनि खां बंदि हुजण ख़िलाफ़ ॻोठाणनि जी नौजवान वेलफेयर तंज़ीम पारां नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ जी अॻवानी फरतुल्लाह फुलपोटो, कामरेड शहबाज़ अली फुलपोटो, गुलाम नबी फुलपोटो, अब्दुल सबूर, मंसूर अहमद, होश मोहम्मद, रियाज़ अहमद फुलपोटो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान साफ़ खे ॿुधायो त खैरपुर जे यूसी मेहर अली जे 12 ॻोठनि जे लाइ क़ाइमु कयल सिहत मर्कज़ जेको ॻोठ आटेरी में मौजूदु आहे, हिन सिहत मर्कज़ में गुज़िरियल 8 सालनि खां डॉक्टर ऐं सिहत अमलो ग़ाइबु आहे। डिस्पेंसरी अक्सर बंदि पियल आहे, जंहिं करे ग़रीब मिसकीन माण्हू सिहत जी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। हिननि ॿुधायो त सिहत मर्कज़ बंदि हुजण, डॉक्टर ऐं मेडिकल अमलो न हुजण जूं शिकायतूं केतिरा ई भेरा DSO ऑफिस में ऐं PPSI जे आला अख़्तियारनि खे लिखत में ॾियण बावजूदि को बि तदारक न थी सघियो आहे। डॉक्टर ऐं मेडिकल अमलो घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर, सिहत जे सूबाई वज़ीर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं एहतिजाजी बुख हड़ताल ते वेहंदासीं।